बलोचिस्तान के खुजदार वारे इलाके में खौफनाक हादसो पेश आयो है। दादूवासी तबलीगियन की कोच कल्टी थियण के नतीजे में 20 ॼणा फौत ऐं औरतनि ॿारनि समेत 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। काका हीर वारे हंधि इस्लामी इज्तिमा में शिरकत करे वढ खां दादू वापसि ईंदड़ तबलीगियन की कोच कल्टी थी खाई में किरी पई। रोड हादसे के नतीजे में 20 मुसाफ़िर फौत थी विया। औरतनि ऐं ॿारनि समेत 50 खां वधीक ज़ख़्मी थी पिया, जिन खे खुजदार जे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। रोड हादसे दौरान ज़ख़्मी थियलनि मां केतिरनि जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे, छॾे त फ़ौतियुनि जे अंग वधण जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो पियो वञे। हादसे जो शिकार दादू जी दरगाह मद शरीफ़ का इस्लामी इज्तिमा में शिरकत लाइ वठ वियल हुआ। वापसी में साणनि हादसो पेश आयो। फ़ौतियुनि जी सुञाणप दादू ऐं जोही वासियनि तौरु कई वई आहे। फौती वियलनि में आसिफ परियल, निज़ामुद्दीन, असद अली, हाफ़िज़ हाशिम, अली मुराद, आतिफ अली, निसार, जावेद अली, ज़ैनुल आबिदीन, आशिक अली, सज्जाद अली, जुनैद अहमद, एहसान अली, अमानुल्लाह, अब्दुल मजीद ऐं ॿिया शामिल आहिनि। हादसे में पंहिंजे प्यारनि जे फौत थियण जे इतला मिलंदे घरनि में रोजराड़ो मची वियो, जॾहिं त इलाइक़े में सोग जी लहर आहे।